टंडो गुलाम हैदर भरसा ॻोठ बचू ख़ास खैली में पोहरियत अमीर बख्श ख़ास खैली जी नौजवान थी राहिला ऐं नौजवान पुट रहीम बख्श ख़ास खैली पैदाइशी अखियुनि जे नूर खां महरूम हुजण जो साफ़िन पारां ख़बरूं हलाइण बाद मिसिया इंसान DIG फिदा हुसैन मस्तोई पारां पंहिंजी ज़ाती ख़र्च ते कराची आगा खान अस्पताल मां कामयाब ऑपरेशन कराए इंसानियत जो फ़र्ज़ निभाए। ॿिए तरफ़ मुल्क में 2 महीननि जे मुसलसल लॉकडाउन बाद पोरियत अमीर बख्श ख़ास खैली के का मज़दूरी न लॻण सबबि पोरियत जो ख़ानदान बुखू काटण ते मजबूर बणियल। जॾहिं त सिंध सरकार तरफ़ां आयल राशन में तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां मिसकिन ख़ानदाननि खे नज़रअंदाज़ करे मनपसंद माण्हुनि खे ॾेई छॾियो, जॾहिं त मिसकिन ख़ानदान अॼु बि वहार जे ओसीड़े में वेही मदद लाइ वांझाए रहियो आहे। इन सिलसिले में पोरियत जी ज़ाल बच्चा नियाणी राहिला ख़ास खैली ऐं पुट रहीम बख्श ख़ास खैली साफ़ीन अॻियां धाईंदे चयो त 2 महीननि खां बाबा बेरोज़गार आहे, घर में राशन नाहे, केतिरनि ॾींहंनि खां बुखू काटे रहिया आहियूं। चूंडियल नुमाइंदो तोड़े सरहंदी वारा बि असां ग़रीबनि जी मदद लाइ नाहिनि पहुता। उन्हनि वसवारनि खां अपील कंदे चयो त बेरोज़गारी सबबि बुखू काटे रहिया आहियूं, राशन ॾेई मदद कई वञे।